IMF पाकिस्तान में महंगाई ऐं बेरोज़गारी में वाध जी अघ कथी करे छॾी आहे। ईंदड़ साल सॼी दुनिया में महंगाई जी शिरह वधंदी ऐं पैदावार घटि रहंदी। IMF वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जंहिंमें पाकिस्तान में महंगाई ऐं बेरोज़गारी वधण ऐं मुआइशी तरक़ी जी रफ़्तार सुस्त रहण जी अघ कथी कई वई आहे, जॾहिं त ईंदड़ साल पाकिस्तान जूं मुआइशी हालतूं बहितर थियण जी उमेद बि ज़ाहिर कई वई आहे। रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में हलंदड़ माली साल औसर जी शिरह 0.25% रहण जो इम्कान आहे। IMF गुज़िरियल साल जी भेट में हिन साल महंगाई ॿीण खां बि वधीक 27.1% रहण ऐं बेरोज़गारी जी शिरह 7% ताईं पहुचण जी अघ कथी कई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त 2024 ताईं महंगाई जी शिरह घटिजी 21.9% ते पहुची वेंदी। आलमी मालियाती फंड मूजिबि करंट अकाउंट खसारो 2.3% ताईं महदूद रहंदो। ईंदड़ साल जी DP ग्रोथ वाज़े बहितरी सां 3.5% ऐं महांगाई घटि थी 21.9% ते अची वेंदी।